मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे शाहिद महसर। मेहर ए सेक्शन थाणे जी हद इंडस हाईवे बुखारी होटल भरिसां तेज़ रफ़्तार कार जो मोटरसाइकिल खे टक्कर। मोटरसाइकिल सवार ॻोठ कमांगर जो रहवासी 30 वरियनि जो नौजवान नादिर अली कमांगर सख़्त ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी नौजवान खे तालक अस्पताल मेहर आंदो वियो, जॾहिं त ज़ख़्मी नौजवान जी हालत नाज़ुक हुजण करे उन खे वधीक इलाज लाइ लाड़काणा अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। होॾां कार ड्राइवर कार छॾे फरार थी वियो आहे। ज़ख़्मी नौजवान जे वारसनि मूजिबि त नौजवान शहर अची रहियो हो त साम्हूं ईंदड़ कार टक्कर हणी ज़ख़्मी करे छॾियो। वाक़े बाद कार ड्राइवर फरार थी वियो आहे। नौजवान जी हालत नाज़ुक आहे। होॾां मेहर जे सिविल सोसाइटी शहरनि जो चवणु आहे त मोटरवे ऐं मेहर पुलिस जी नाअहली ऐं गफ़लत सबबि इंडस हाईवे ते गाॾियुनि जी रफ़्तार तेज़ हुजण ऐं रूट ते अमल न थियण करे हादसा रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। हुननि चयो त बाईपास इंडस हाईवे ते गाॾियुनि जी रफ़्तार ऐं रूट ते अमल कराए इंसानी जानियूं बचायूं वञनि।